मकानी खाते के सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां वर्ल्ड बैंक मिशन के वफ़द सां मुलाक़ात थी है। वर्ल्ड बैंक के सहकार सां जारी तरक़ियाती रिथाम जो जाइज़ो वरितो वियो। नासिर शाह जो चवणो कराची वॾो शहर है, जंहिं सबबि हिते मसइला बि वधीक आहिनि। वर्ल्ड बैंक के सहकार सां शुरू कयल रिथाउनि ते अॾावती कम तेज़ी सां जारी है। सिंध के सभिनी मकानी हुकूमतुनि के सपोर्ट कयो पियो वञे। ख़बर अवां सां शेयर करे नाज़रीन, मकानी खाते के सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां वर्ल्ड बैंक मिशन के वफ़द सां मुलाक़ात थी है। वर्ल्ड बैंक के सहकार सां जारी तरक़ियाती रिथाउनि जो जाइज़ो वरितो वियो। नासिर शाह जो चवणु हो त कराची वॾो शहर है, जंहिं सबबि हिते मसइला बि वधीक आहिनि। वर्ल्ड बैंक के सहकार सां शुरू कयल रिथाउनि ते अॾावती कम तेज़ी सां जारी है। सिंध जी सभिनी मकानी हुकूमतुनि खे सपोर्ट कयो पियो वञे। मकानी खाते जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां वर्ल्ड बैंक मिशन के वफ़द सां मुलाक़ात थी है। वर्ल्ड बैंक के सहकार सां जारी तरक़ियाती रिथाउनि जो जाइज़ो वरितो वियो। नासिर शाह जो चवणु हो त कराची वॾो शहर है, जंहिं सबबि हिते मसइला वधीक आहिनि। वर्ल्ड बैंक के सहकार सां शुरू कयल रिथाउनि ते अॾावती कम तेज़ी सां जारी है। तफ़सील मालूम कंदासीं कराची खां। धरती टीवी जो चीफ रिपोर्टर इमदाद सूमरा असां सां लाइन ते मौजूद है। जी इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मकानी खाते के सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां वर्ल्ड बैंक मिशन के वफ़द मुलाक़ात कई है। मुलाक़ात में असेंबली के मेंबर कासिम सुमरो, डिप्टी मेयर कराची, हैदराबाद, लाड़कानो, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट और डिप्टी प्रोजेक्ट डायरेक्टर क्लिक पिण न मुलाक़ात में शरीक हुआ। मुलाक़ात दौरान वर्ल्ड बैंक के ताउन सां जारी तरक़ियाती मनसूबन जो तफ़सीली जायज़ो वरितो वियो। उन मौके ते मकानी खाते के सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त कराची वॾो शहर है, जंहिं सबबि हिते मसइला बि जेके उहे वधीक आहिनि। वर्ल्ड बैंक के ताउन सां शुरू कयल रिथाउनि ते तामीराती कम तेज़ी सां जारी आहिनि। सूबाई वज़ीर वधीक चयो त कराची के समूरनि टाउन जो इजलास पिण सॾायो वियो है, जंहिंमें वर्ल्ड बैंक जा नुमाइंदा बि जेके उहे पिण शरीक थींदा। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह वधीक चयो त सिंध के सभिनी मकामी हुकूमतुनि खे सपोर्ट कयो पियो वञे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की हिदायत है त अवाम के घर के दर ते सहूलतूं फ़राहम करण लाइ यूसीस ऐं टाउन्स के वधीक मज़बूत कयो वञे। मकानी खाते के सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह वर्ल्ड बैंक के ताउन ते पिण इत्मीनान जो इज़हार कयो। जी मेहरबानी आगाह करण लाइ।